अऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल-फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु हिकु दफ़ो ॿीहर अव्हां जी ख़िदमत में ज़बान जे आफ़तनि मञा हिकिड़ी आफ़त खणी हाज़िर थियो आहियां, जंहिंजो उनवान आहे ख़ुसूमत, याने दंगो फ़साद, जहिड़ो झगड़ो। मुंहिंजा साईं मालूम हुअणु घुरिजे त ख़ुसूमत याने दंगो ऐं फ़साद बि हिकिड़ी बुछड़ी शइ आहे। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाए थी त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त जेको माण्हू पंहिंजे झगड़े में बग़ैर ॼाण जे बहस मुबाहिसो थो करे त उहो अल्लाह ताला जे ॾमर हेठि थो रहे जेसीं हू उन मञा हथ कढे। ख़ुसूमत खां वधीक ज़्यादा बुछड़ी ॿी शइ का बि कान्हे। इन्हीअ जे करे दीन बर्बाद थो थिए, मरूवत ख़तम थी वञे, ज़िंदगी जी लज़त माण्हू विञाए थो वेहे ऐं इंसान जी दिलि हमेशह उन में रुधल ऐं मुंझल थी रहे। मुंहिंजा साईं, जेको शख़्स ॿिए सां ख़ुसूमत याने फ़साद ऐं दंगो थो करे ऐं बहस ऐं तकरार में थो पवे, उहो या त ॿिए खे जाहिल थो सम्झे या कूड़ो। पोइ उहो कलाम तय्यब किथे रहियो जंहिंजे लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो आहे त अव्हां खे जन्नत में जाइ वठी ॾींदो तय्यब कलाम ऐं बुखे खे मानी खाराइणु। ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला जो इरशाद मुबारक आहे त वक़ूलू लिन्नासि हुस्ना, माण्हुनि सां सुहिणे नमूने में ॻाल्हायो। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हो खां मनक़ूल आहे त जन्नत में कुझु अहिड़ा महलात लतीफ़ ऐं शफ़ाफ़ आहिनि जो ॿाहिरि खां अंदरि जूं शयूं ऐं अंदरि खां ॿाहिरि जूं शयूं मालूम ईअं थी थियूं सघनि। अल्लाह ताला इन्हनि महलनि खे उन्हनि माण्हुनि लाइ बनायो आहे जेके बुखे खे मानी था खाराइनि ऐं नरमी सां गुफ़्तगू था कनि, ॻाल्हि था कनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी भर सां हिकिड़े दफ़े सूअर अची लंघियो, पाण फ़रमायाऊंसि त चङी तरह हलियो वञ। माण्हुनि अर्ज़ु कयो त अव्हां अहिड़े गंदे जानवर सां अहिड़ी सुहिणे तरह सां था ॻाल्हायो। पाण वरंदी ॾिनाऊं, मूंखे इहा ॻाल्हि बुछड़ी थी लॻे जो ज़बान बुछड़ी गुफ़्तगू जी आदी थी वञे। मतिलबु त मां उनखे बुछड़े तरह सां जेकॾहिं का गंदो लफ़्ज़ चवां त मुंहिंजी ज़बान वरी उनजी आदी थी पवञे ख़राबी जी। हदीस शरीफ़ में आहे त तय्यब कलमो याने पाक ऐं साफ़ लफ़्ज़ ॻाल्हाइणु ख़ैरात में दाख़िल आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो पिणु फ़रमायो आहे त बचो दोज़ख जी बाहि खां तोड़े खारक जे हिकु टुकड़े सां थी सघे, ऐं जेकॾहिं उहो बि न मिली सघे त तय्यब कलमो याने हिकु सुहिणो ऐं मिठो लफ़्ज़ ई सही। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो जो कौल मुबारक आहे त नेकी हिकु आसान शइ आहे। पेशानीअ जी कुशादगी ऐं ज़बान जी नरमी जो नालो आहे नेकी। ऐं कन हकीमनि जो चवणु आहे त नरम गुफ़्तगू लिकल कीननि खे धोई साफ़ करे थी छॾे। हीअ बि कन सियाणनि जो कौल आहे त
त ख़ुदा ताला कंहिं बि गुफ़्तगू मंझां नाराज़ नथो थिए। रुगो एतिरो शर्त ज़रूरी आहे त जेको गॾु वेठल हुजे उहो राज़ी रहे। तंहिं करे इंसान खे घुरिजे त पंहिंजे भर में विहंदड़नि सां चङी गुफ़्तगू करण में दरेग न करे। शायदि उन एवज़ में अल्लाह ताला हिन खे मुहसिनीन वारो सवाबु इनायत फ़रमाए। मतिलबु त नरम गुफ़्तगू में केतिरियूं ई फज़ीलतूं आहिनि ऐं ख़ुसूमत यानी दंगे ऐं फ़साद ऐं मुरा, दंगो ऐं फ़साद ऐं मुरा उन जा ज़िद आहिनि, जंहिंजे करे माण्हू खे वहशत पैदा थिए थी, मज़ो तलख़ थो थी वञे, गुस्से जो ग़लबो थो थिए ऐं दिलि खे ॾाढो रंज थो पहुचे। धणी ताला शाल असां मिसकिननि तव्हां असां सभिनी जे मथां पंहिंजे फज़ुल ऐं करम सां इन आफ़त खां बचाए। अल्लाह साईं खां दुआ इहा ई आहे त ज़बान जी इन दंगे ऐं फ़साद ऐं ख़ुसूमत वारी आदत खां ऐं इन आफ़त खां अल्लाह ताला तव्हां असां मंझां हर हिक खे पनाह में रखे, पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। त मुंहिंजा साईं उहो कीअं चवंदा आहिनि, इहा ज़बान तव्हांखे पट ते बि विहारे, खट ते बि विहारे या तख़्त ते बि विहारे। त मुंहिंजा साईं तव्हां असांखे इहा कोशिशि करणु घुरिजे त हिन ज़बान सां वधि खां वधि कोशिशि करे तमामु सुहिणे खां सुहिणी गुफ़्तगू करणु घुरिजे, जीअं तव्हां असांजे मथां अलाह साईं जो ॾमर नाज़िल न थिए। अलाह साईं तव्हां असांखे पंहिंजी पनाह में रखे, हिफ़्ज़ ओ अमान में रखे। मुंहिंजा दोस्तो, उमेद ही नुक़्ता अव्हांखे बेहदि पसंदि ईंदा ऐं मूं मिसकीन खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा ऐं मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।